सियासत अवाम जी ख़िदमत करण, दुख सूर वंडण ऐं ग़रीब जे मथे ते हथ रखण जो नालो आहे। सियासत महांगाई ख़त्म करण जो नालो आहे। इमरान ख़ान हुकूमत दौर में 3 सालनि दौरान मुल्क जो बेड़ो ॿुॾी चुको आहे। महांगाई सबबि हिकु माण्हू हिकु वेले जी ॾबे लाइ तड़पी रहिया आहिनि। लखे माण्हू बेरोज़गार आहिनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान जी मईशत वधंदी आहे त डॉलर जी खोट थी वञे ऐं डॉलर जी खोट सबबि खेनि IMF वटि वञणो पवंदो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त IT जे मैदान में मुल्क पोइते रहिजी वियो आहे। IT जे इनकलाब सां मुल्क तेज़ीअ सां अॻिते वधी सघे थो। टेक कंपनियूं दुनिया जो मुस्तक़बिल आहिनि। मुल्क में कॾहिं बि एक्सपोर्ट ते ज़ोर नाहे ॾिनो वियो। टेक्नोलॉजी बाबति एक्सपोर्ट $1 अरब आहे। कारोबार में सवलाई लाइ रंडकुनि खे ख़त्म कयो पियो वञे। वज़ीर आज़म जो लाहौर में स्पेशल टेक्नोलॉजी ज़ोन टेक्नापोलिस जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। टेक्नोलॉजी ज़ोन्स जे तामीर लाइ $300 मिलियन जे सीड़प जी मुफ़ाहमत जी याददाश्त ते सहियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकु भेरो ॿीहर उन मंसूबे जी पीड़ जो पत्थर रखंदो जंहिंजो अक्टूबर 2014 में इफ़्तिताह थी चुको आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो रद्द अमल। संदसि चवणु आहे त नॉलेज पार्क जो इफ़्तिताह 2014 में शहबाज शरीफ़ करे चुको आहे। इमरान साहब शहबाज शरीफ़ जे रिथान जो ॿीहर इफ़्तिताह करण छॾियो, घर वञण जी तयारी करियो। इस्लामाबाद में तालीमी इदारनि खे मेट्रोपॉलिटन जे मातहत करण ख़िलाफ़ उस्ताद हिकु भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया। हज़ारे उस्तादनि जो डी चौक ते एहतजाज। इंतज़ामिया पार्लियामेंट वेंदड़ रस्तो बैरियर ऐं खारदार तारूं हणी बंदि करे छॾियो। उस्तादनि पारां रंडकूं हटाए अॻिते वधण जी कोशिश। पुलिस एहलकारनि ऐं एहतजाज कंदड़नि में चकरियूं लठबाज़ी। 3 महीना अॻु सरकारी सतह ते पोखियल भंग तयार थी वई। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो चवणु आहे त भंग जी पोखीअ लाइ लाइसेंस जारी कया वेंदा। पंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾिसणी आहे त मुआशी तौर ते मज़बूत थियणो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इस्लामाबाद वटि अरबे रुपया आहिनि पर ग़रीबनि खे ॾियण लाइ दिलि नाहे। आफ़ीसर पंहिंजे आला ऑफिसरनि जी दिलि ख़ुशि करण में रुधल आहिनि। ॿाहिरां माण्हू अची इस्लामाबाद में वारदातूं कनि था। माण्हू सम्झनि था त इस्लामाबाद में अमीर माण्हू ई रहनि था। काल्ह सहाला में पुलिस ते 8 हमलो थियो आहे। नेब में डायरेक्टर जनरल सतह जे आफिसरनि जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं। DG नेब लाहौर शहजाद सलीम बदली। नेब हेडक्वार्टर्स में मुक़रर जमील अहमद। नओं DG लाहौर मुक़रर मिर्ज़ा सुल्तान मोहम्मद सलीम खे इस्लामाबाद मां बदली करे DG नेब सखर मुक़रर कयो हो। DG नेब सखर इरफान बेग खे नेब इस्लामाबाद TR डिवीज़न बदली कयो वियो। मसूद आलम खान DG नेब ऑपरेशंस मुक़रर। सेहत खाते सागड़ में गैर कानूनी भर्तियुनि वारे नेब रेफरेंस में अॻूणे DHO खे 7 साल कैद, 10 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा। जवाबदार डॉक्टर गुलाम रसूल उन्नड़ गिरफ़्तार ऐं जेल हवाले। सखर जी एहतसाब अदालत सागड़ में गैर कानूनी तरीक़े सां 1 खां 5 ग्रेड जूं 94 भर्तियूं करण नेब रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधायो। ज़मानत ते आज़ाद अॻूणो ज़िलाई सिहत ऑफिसर फैसलेबाद गिरफ़्तार। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां हद दाख़िलनि न हटाइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते जवाब दाख़िल न करण ते हेस्को ऐं कंटोनमेंट बोर्ड जे इख़्तियारनि ते कावड़ जो इज़हार। ॿीहर नोटिस जारी। अदालत पारां नाणे खाते जे सेक्रेटरी खे HMC खे बिना देर फंड फराहम करण जो हुकुम। ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी।
PTI अगवान फैसल वाडा अहल हूंदो या न अहल इलेक्शन कमीशन बिटी शहरियत वारे केस में फैसलो महफूज़ करे छॾियो। फैसल वाडा जो चवण आहे त इलेक्शन कमीशन खे मुतमिन कयो ऐं सबूत ॾेई छॾिया आहिनि। PTI अगवान कादिर मंदोखेल चयो आहे त फैसल वाडा नाअहल थी वेंदो। हक के शहीदों, तेरा है हक के शहीदों, वफा की तस्वीरों, तुम्हें वतन की हवाएं सलाम कहती है। सदाऊं अपने प्यार की जहां से मैंने किसी पे जो न खुल सके वो जिंदगी आराज़ मलका तरन्नुम नूरजहां के मदाहन खां विछड़े 21 वरह विहामी विया। 1995 फिल्म लाइ गीत रिकॉर्ड कराईंदड़ अला रखी उर्फ नूरजहां उर्दू, सिंधी, पंजाबी, पश्तो, बंगाली ऐं अरबी ॿोलियुनि में 20,000 खां वधीक गीत ॻाए मौसीक़ी जी दुनिया में पाण खे अमर बणाए छॾियो। 1965 जी जंग में हर पासे संदसि मिली नगमनि जी गूंज हुई। नूरजहां फिल्मुनि में अदाकारी जा जोहर ॾेखारिया। संदसि सदाबहार आवाज़ अॼु बि माण्हुनि जे दिलनि जी धड़कन बणियल। तेरा प्यार